कोरोना वबा दौरान वाइपेदारनि जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे समाजी राब्तनि जूं वेबसाइट्स नवां फीचर मुतारिफ़ कराए वधि खां वधि मोट हासिल करण जी डोड़ में शामिल आहिनि। वीडियो कॉन्फ्रेंस एप्लीकेशन ज़ूम ऐं फेसबुक खां पोइ गूगल डुओ वीडियो कॉन्फ्रेंसिंग ऐं ट्विटर ताज़ी तरीन कोरोना अपडेट्स सां इन डोड़ जो हिसो बणिजी विया आहिनि। ज़ूम ऐप ऑफिस कोलीग्स खे घर वेही गॾिजाणी करण जी सहूलियत फराहम कई त फेसबुक वरी कोविड-19 फीचर सां कोरोना वायरस बाबति ताज़ा तरीन ॼाण ऐं ख़बरूं हिकु क्लिक अॻु ई फराहम करे चुको आहे। हाणे इंटरनेट जी दुनिया जी सभ खां वॾी सर्च इंजिन गूगल पंहिंजे चैटिंग ऐप गूगल डुओ में 12 माण्हुनि जी हिकु वक़्तु वीडियो कॉन्फ्रेंस जो नओं फीचर मुतारिफ़ करायो आहे, जंहिंखे वधीक अपडेट करे हिकु वक़्त में 32 माण्हुनि जी मौजूदगीअ खे यकीनी बणाए सघिजे थो। ओॾां फेसबुक जीअं ट्विटर बि कोविड-19 जे हवाले सां ताज़ियुनि ख़बरुनि खे हिकु क्लिक ते घुराए छॾियो आहे। इहो नओं फीचर ट्विटर जे एक्सप्लोर सेक्शन में आहे। मोबाइल एप्स ते ट्विटर इस्तेमाल कंदड़नि लाइ इहो फीचर सर्च जे ऑप्शन समेत लाइव नोटिफिकेशन बास्केट में बि आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk